अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां जानवर तोड़े इंसान खे ऑक्सीजन पहुचाईंदड़ पंहिंजो प्लांट ते। जी हाँ दोस्तों, मां नर्सरी में मौजूदु आहियां ऐं नर्सरी में हिते इंसान खे ऑक्सीजन पहुचाईंदड़ वारा हिकिड़ा ॿूटा वण तयारु थींदा आहिनि ऐं जॾहिं उहे रोडनि ते असां हणंदा आहियूं ऐं उहे वॾा थींदा आहिनि त पोइ उहे इंसान ज़ात खे, नंढनि ॿारनि खे, जानवरनि खे वॾो फ़ाइदो पहुचाईंदा आहिनि। इन हवाले सां अॼु हिन नर्सरी जे मालिक सां कचहरी आहे, जंहिंजो नालो मुस्तफ़ा आहे। उन सां कचहरी कंदासीं, उन खां हाल अहवाल वठंदासीं, कुझु सुवाल पुछंदासीं त कहिड़ा वण इंसान जे फ़ाइदे में आहिनि, कहिड़ा नुक़सानकार आहे इंसाननि जे लाइ, ऐं केतिरा अहिड़ा वण कहिड़ा आहिनि जेके जल्दीअ में जेको आहे थो उसरी था अचनि। हींअर अचो त मुस्तफ़ा सां कचहरी कयूं ऐं उन खां कुझु सुवाल जवाब पुछूं नर्सरी जे बारे में। दोस्तों, मां हींअर मरी ॻोठ में मौजूदु आहियां। हे D1 स्टॉप खां पहिरियों हिकिड़ी नर्सरी थी अचे ऐं मां हितां वण वग़ैरह बि खणंदो आहियां निम जा, ऐं ओड़े हिसाब सां मां सोचियो त हिन शइ खे अॻिते वधाइजे ऐं मुंहिंजो दोस्त आहे मुस्तफ़ा, ऐं हिन खां कुझु सुवाल कंदासीं ऐं वणनि जे बारे में कुझु माना ॼाण हासिलु कंदासीं। पहिरियों त इहो शुक्रगुज़ार आहियां मां मुस्तफ़ा जो हिन टाइम जेको सुबुह जो टाइम हूंदो आहे उहो हिन जे कम जो टाइम हूंदो आहे, उन मां क़ीमती वक़्त मां कढी जेको आहे टाइम मूंखे ॾेई उन लाइ तव्हां महिरबानी अहिड़ी काई ॻाल्हि ई न आहे। मुस्तफ़ा, त मां बि यको इहो तव्हांखे चवंदा बाबा मुस्तफ़ा आहे, सही, ठीकु आहे जी जी जी। ऐं यकीन पुछो त अॼु ताईं मूंखे ज़ात जी बि ख़बर न आहे, सही, त किथां खां तव्हां आया हो, कहिड़ो ॻोठु आहे। जी सर। अहिड़े हवाले सां मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि जी त तव्हां पंहिंजो मुकमल तारुफ़ करायो, जीअं दोस्तनि खे बि ख़बर पए, ॾिसण वारनि खे बि ऐं मूंखे बि पए। जी सर। नालो सर गुलाम मुस्तफ़ा आहे, पूरो नालो। ज़ात असांजी पठाण आहे। सही। ख़ैरपुर ज़िला ख़ैरपुर में रहण वारा आहियूं। असांजे ॻोठ जो नालो आहे लयारी, तहलका कोटड़ी जी आहे, ज़िलो असांजो ख़ैरपुर आहे, उतां जा रहण वारा आहियूं। पोइ ॻोठनि में तव्हांखे ख़बर आहे बेरोज़गारी वधीक हूंदी आहे, ओड़े हिसाब सां बसि असां पोइ कराची आयासीं गुलशन दी जे इलाइक़े में। पोइ हिते पंहिंजो मज़ूरी ॻोल्हणु शुरू कईसीं। पोइ वरी मतिलबु को ॼाण वारो न हो, दुआ सलाम वारो तव्हां जहिड़ो दोस्त भाउ न हुयो। पोइ कंहिं कुंड पासे सां घुमंदा वतूं पिया, कमु ॻोल्हियूं पिया। पोइ नर्सरियूं ॾिठियूंसीं, गुलनि जूं हुयूं। पोइ हुते कंहिं शख़्स सां मिलियासीं, उन असांखे कम ते रखियो। आहिस्ते आहिस्ते मज़ूरी करे करे उन मां तजुर्बो करे अलाह हिमत ॾिनी, पंहिंजी ईमानदारी सां कमु कयूं पिया। उन मां असांखे ख़बर पइजी वई त बाबा हिन शइ में हेतिरो हेतिरो फ़ाइदो आहे। पोइ असां पंहिंजी उन मां नंढी नर्सरी पंहिंजी खोलीसीं। उन हिसाब सां पोइ अलाह साईं असांखे अॻिते ॾिनो। पोइ असां हिन महिल तव्हांजे साम्हूं वॾो फार्म ॾिनो आहे, रब साईं इहो पंहिंजी महिनत सां खड़ो कयो आहे असां। तमामु ज़बरदस्त, छो जो महिनत कंहिंजी ज़ाया न वेंदी आहे। जी सर, जी। ऐं अलाह साईं कंहिंखे अकेलो बि न छॾींदो। हक़ीक़त आहे। दुआ बि तॾहिं क़बूल थींदी आहे जॾहिं ॻाल्हि अमल में आणे ऐं माण्हू महिनत करे। हक़ीक़त ॻाल्हि आहे सर। अच्छा मुस्तफ़ा, तव्हांखे केतिरो पंहिंजो अरसो थी वियो आहे? सर अरसो तक़रीबन असांखे 10 साल थी विया आहिनि। 10 साल हिन में मज़ूरी खां वठी जितां खां असां हिते आहियूं तक़रीबन असांखे 10 साल थी विया आहिनि। इन में असांजी मज़ूरी खां वठी हिन महिल ताईं फार्म खड़े कए ताईं 10 साल थिया आहिनि असांखे। अच्छा, न फार्म खे केतिरो टाइम थियो आहे, हिन में केतिरो? फार्म खे सर तक़रीबन असां 5 साल असां महिनत मज़ूरी कईसीं, ठेकेदारी कईसीं। हिन में मुख़्तलिफ़ वैरायटियूं हूंदियूं आहिनि कमनि जूं। सीज़न थींदी आहे जनवरी में, फेबरवरी में पौधा लोडिंग थींदा आहिनि, अनलोडिंग थींदा आहिनि। कंहिंखां पेशावर बि वेंदा आहिनि, लाहौर ईंदा वेंदा आहिनि। उन में थधी मिठी मौसम हूंदी आहे, पौधा मरंदा न आहिनि। पोइ उन्हनि जी बि कारीगरी कईसीं, ठेकेदारी कईसीं, फार्मनि ते मज़ूर वग़ैरह ॾियणु थियो, पाण कमु करणु थियो, उहे कयासीं। तक़रीबन 5 साल असां मज़ूरी महिनत कईसीं। हिन महिल असांजे फार्म खे टोटल 5 साल थिया आहिनि। असां फार्म नंढी नर्सरी खां वठी वॾे फार्म ताईं असांखे 5 साल थिया आहिनि, असां पंहिंजो खड़ो कयो। सही आहे, 5 सालनि जो हिकिड़ो तजुर्बो आहे। ऐं 5 सालनि में तव्हांजे हिन नर्सरी मां कहिड़ा वण ज़्यादा जंहिंजो विकिरो थियो आहे, जेके खता आहिनि? जी बिल्कुलु, तमामु सुठो सवाल कयो सर। हिन में असां हर क़िस्म जा पौधा तयारु कंदा आहियूं, आउटडोर बि आहिनि, इंडोर बि आहिनि। पोइ ज़्यादातर असांजा जेके इंडोर जा पौधा आहिनि, जीअं मतिलबु ऑफ़िस में खपंदा आहिनि, मनी प्लांट थी वियो, कैन पाम थी वियो, इहे छांव जा पौधा आहिनि, ऑफ़िस टाइम जा आहिनि ऐं घरनि में रखी सघजनि था, हॉल में बि रखी सघजनि था, मतिलबु छांव जा आहिनि, इंडोर जा आहिनि। उहे असांजा ज़्यादातर सर खपंदा आहिनि, इंडोर जा। जी सर, जी। ऐं जेके ॿाहिरि लॻनि था, जेके मतिलबु रोडनि ते, मार्केटनि में या मेन रोडनि ते जेके असां ॾिसूं था? बिल्कुलु सर, उहे वणनि जे हिसाब सां आहिनि। जीअं मतिलबु लिम थी वियो, दरख़्त आहे, एटमी वॾो एटम थींदो आहे। को माण्हू राह गुज़रे थो, थकिजी पए थो, किथे वञिणो आहे, वेहे थो छांव में, लिम थी वई, कोनो कार्पस थी वियो, गुलमोहर थी वियो, सुख चैन थी वियो, अहिड़ा कनेर थी वियो, अहिड़ा बूटा ज़्यादातर रोडनि ते लॻंदा आहिनि ॿाहिरि। तमामु ज़बरदस्त। अच्छा, हिननि वणनि में जी सर, तव्हां त मतिलबु कराची में रहो था ऐं वञण बि किथे किथे थींदो हूंदो? जी सर। पर ही दोस्तनि खे तव्हां ॿुधाइणु पसंदि कंदव त कहिड़ा वण नुक़सानकार आहिनि हिन महिल? सर बिल्कुलु, तव्हां सुठो सवालु कयो आहे, मुश्किल सवाल बि कयो आहे। हिन में
तक़रीबन 2 महीना 4 पहिरियां हिकिड़ो सुवालु खयों वियो हुयो त हिकिड़ो पौधो आहे जेको तमामु नुक़सानकार आहे, ऑक्सीजन माण्हुनि जी खाई थो वञे, हीअं थो करे हूं थो करे। उन पौधे खे रिजेक्ट कयो वियो गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं लॻाइणु बंदि कया। जेके लॻल आहे उहे बि कटे फिटी कया, पर उनजे बावजूदि ईअं नाहे, पौधो को बि नुक़सानु कोन थो ॾिए। अहिड़ो पौधो उन्हनि ते रिसर्च कई वई, उन्हनि मां को अहिड़ो मतिलबु नुक़सानु कोन थियो ऐं उन पौधे जी डिज़ाइन बि सुठी बि ठहे, वाध बि उन पौधे जी सुठी बि थिए। हाणे उहो ई मतिलबु जेको उन्हनि तरीक़ोकार कयो उहो नाकाम थी वियो आहे। हाणे आवाम उहो ई माना रवियो इस्तेमालु कयो आहे, साॻा ई पौधा लॻाइणु शुरू कया आहिनि। ऐं जी उनजो नालो आहे कोनोकार्पस, जेके आम रोडनि ते बि लॻल हूंदा आहिनि, जंहिंजी डिज़ाइन वग़ैरह बि ठहंदी आहे, गोल बि ठाहींदा आहिनि, हर चीज़ ठहंदी आहे। ॿिए नंबर ते सर नुक़सानकार को पौधो न आहे। बाक़ी हिकिड़ो इहो आहे, पौधनि में अहिड़ियूं वैरायटियूं आहिनि जेके पतनि में उन्हनि जे कंडा लॻल हूंदा आहिनि, या को पौधे जे मथां नोक ते कंडो लॻल हूंदो आहे। घर में रखी सघो था, किथे बि पियो हूंदो आहे, को नंढा ॿार आहिनि ना सम्झनि, हथ था विझनि त उनखे थोरो नुक़सानु ॾियनि था, असल में उनजी पंहिंजी ग़लती जी वजह सां। बाक़ी पौधो नुक़सानु को बि नथो ॾिए। जी सर। तमामु ज़बरदस्त। अच्छा, हिन ॿूटा जेके तव्हां तयारु कंदा आहियो, जी सर, उहे कीअं तयारु कंदा आहियो? ॿिज वठी ईंदा आहियो या ॿूटे मां ई ॿूटो तयारु कंदा आहियो? सर हिननि में काफ़ी वैरायटियूं आहिनि। चंद पौधा अहिड़ा आहिनि जिन जो असां ॿिज ख़रीद कंदा आहियूं, कि माली आहिनि, बंगलनि ते बीठल आहिनि, या ॿाहिरि वर्कर आहिनि, वॾा वॾा दरख़्ती आहिनि, पुराणा दरख़्त आहिनि, उन्हनि मां ॿिज लाहे ईंदा आहिनि। या वरी के अहिड़ा पौधा आहिनि जेके ॿाहिरां मुल्कनि खां बि असांखे ॿिज उन्हनि जा घुराइणा पवंदा आहिनि। ॿिज होॾे तयारु कंदा आहिनि, नंढड़ी नंढड़ी पनीरी तयारु थींदी आहे, उहा असां हिते उनखे इस्तेमालु कंदा आहियूं। ॿिया वरी पौधा अहिड़ा बि आहिनि जेके असां हिननि पंहिंजनि ई पौधनि मां कटे करे, कलम जीअं ॻोठ में तव्हां ॾिसंदा हो, कलम करे कटे ऐं लॻाईंदा आहियूं। हिते हिन मां बि कलम लॻाए करे अंदरि हिन में ग्रीन हाउस में असां तयारु कंदा आहियूं। के वरी पौधा अहिड़ा आहिनि जेके बचा ॾींदा आहिनि, तव्हांजे साम्हूं पियो आहे, इन मां बि माना बचा फाड़े करे अलॻि लॻाईंदा आहियूं, हीटअप कंदा आहियूं उन्हनि खे, त उहो बचो तयारु थी वेंदो आहे, वॾो थी वेंदो आहे। उहो वरी पंहिंजा बचा मतिलबु इख़्तियारु कंदो आहे। यानी चवण जो मतिलबु इहो आहे त हर शइ में महिनत आहे। महिनत आहे सर, बिल्कुलु सर, महिनत खां सवाइ कुझु बि न। 5 सालनि में काफ़ी कुझु सिखियो हूंदो वण जी सर, जी जी सर, बिल्कुलु सर, बिल्कुलु। अच्छा, ही जेके असां वण ॾिसंदा आहियूं वॾा वॾा आहिनि, हिकु त निम जो थी वियो ऐं बेद मुश्क थी वियो, जी सर, त इहे ॿूटा कहिड़ी तव्हां नज़र में आहे जेको लॻाए, जेको 6 महीननि में तयारु थी वञे या साल में, जंहिंजो वॾो कद थी वञे जल्दी सर? बिल्कुलु पौधा आहिनि असांजे हिन में, काफ़ी वैरायटियूं आहिनि पौधनि जूं, के घटि ग्रोथ कंदा आहिनि, के ज़्यादा कंदा आहिनि। ज़्यादा में ज़्यादा निम जल्दी वधंदी आहे। ॿियो गुलमोहर जो पौधो आहे, उहो बि सुठी तरीक़े सां साल जे अंदरि अंदरि मतिलबु तमामु दरख़्त थी वेंदो आहे। सुख चैन बि सही वधंदो आहे। कोनोकार्पस आहे, उहो बि सुठे तरीक़े सां वधंदो आहे तमामु। बेदमुश्क बि सुठो आहे, उनजी ग्रोथ मतिलबु थोरी स्लो मोशन सां आहे। अच्छा, हर शहर जूं ऐं हर ॻोठ जूं पंहिंजूं ज़मीन? बिल्कुलु सर, आब हवा जो फ़र्क़ु आहे, ज़मीन जो फ़र्क़ु आहे। ऐं उन में ॾिसो, ही कराची आहे, हिते पथरीलो इलाइक़ो आहे ऐं रेती वग़ैरह आहे। जी जी जी। त हिन जेको आहे सो हिन ज़मीन ते कहिड़ा कहिड़ा ॿूटा लॻाइणु खपनि सर? जल्दी माना जेको आहे सो नुक़सान बि न ॾियनि? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सर, सुठो सवालु कयो। हिन में पथरीली इलाइक़ो आहे, हेठि ज़मीन बि मिक्स आहे, सुठी चीकी बि मिक्स आहे, पथरीली बि आहे, नमकीन थोरो आहे। इन हिसाब सां जेको कोनोकार्पस तव्हांखे ॿुधायो, उहो जंहिं महिल घाची हूंदी आहे, उनजी मतिलबु जड़ जे अंदरि मिटी फाथल हूंदी आहे, खॾो खोटणो पवंदो आहे। पौधे जे हिसाब सां जेतिरो पौधो हूंदो उनखां वॾो उनखे मतिलबु खॾो खोटणो पवंदो। उहो लॻाए करे हिकु ॾींहुं पहिरियां उनखे थोरो पाणी ॾेई छॾिबो, जीअं ज़मीन थधी थी वञे। उनखे बाद में लॻाए करे हिकिड़ी बालू मिटी सॾिबी आहे, पौधनि जी जेकी खुराक हूंदी आहे असल, ऐं खाद हूंदी आहे उजड़ी वारी, उहे पाण मिक्स करे उन में मिलाए करे विझणो पवंदो आहे। उन में हू जीअं इंसानु खाद खुराक खाईंदो आहे, पौधनि जी बि ईअं ई खाद खुराक आहे, ओड़े हिसाब सां। बाक़ी पथरीली ज़मीन जे हिसाब सां कोनोकार्पस सही हलंदो आहे, सुख चैन बि पौधो सही हलंदो आहे। आम तव्हां ॾिसो था, जेके बि पंहिंजी कराची में रोडनि सां तव्हां गुज़रंदो तव्हां ॾिठा हूंदा, कोनो अक्सर लॻल हूंदो। गुलमोहर जो पौधो आहे, उहो बि ज़्यादातर लॻल हूंदो। सुख चैन लॻल हूंदो, कनेर जो पौधो लॻल हूंदो। इहे सर पथरीली इलाइक़े में तमामु बहितरीनु तरीक़े सां हलंदा आहिनि। अच्छा, इन में माना फ़ाइदो बि आहे? बाक़ी जी सर, बाक़ी ॿिया बंगलनि जे अॻियां, घरनि जे अॻियां, ऑफिसनि जे अॻियां जेके बि पौधा पियल हूंदा, उन्हनि जी कुंडी हूंदी आहे, हिकिड़ी जॻह हूंदी आहे, पंहिंजो गमलो सॾिबो आहे, उहे उन्हनि में पियल हूंदा आहिनि। उनजी खाद खुराक उन में फिट थियल हूंदी आहे। ठिकर जा जेके हूंदा आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा, तमामु ज़बरदस्त रखी सघो था। त मालूमात जे हवाले सां काफ़ी सारी ॼाण मिली पौधनि जे हवाले सां, ऐं दोस्तनि काफ़ी कुझु जेके ॾिसण वारा आहिनि असांजा, उहे हिन वीडियो मां फ़ाइदो वठी सघनि। जी सर, बिल्कुलु। आख़िर में मां तव्हां खां इहो पंहिंजो अर्ज़ु कंदुसि त जेके असांजा ॾिसण वारा ई दोस्त आहिनि, तव्हांखे ॾिसनि था, ऐं के दोस्त बि हूंदा, के रिश्तेदार माइट बि हूंदा, ऐं इन पिपरी वारनि जे लाइ, गुलशन हदीद वारनि जे लाइ
ऐं पूरे हिन शहर वासियुनि जे लाइ को पैगाम हुजे जेको अमली हुजे बिल्कुलु ऐं सर, तव्हां जेको चओ हुननि खे मैसेज पुरिया त जी बाबा हीउ कमु कयो बिल्कुलु त हिन में फ़ाइदो आहे बिल्कुलु छा? सर, असांजो पैगाम इहो आहे त तव्हां असांजी हिस्ट्री ॿुधी त असां किथां खां आयासीं, नंढड़े ॻोठ खां आयासीं, पंहिंजे हिन बेरोज़गारी हुई, कुझु बि कोन हो, हुते असां हलिया आयासीं, हिते कोशिशि कईसीं, पंहिंजी अलाह सां इहे ॾिनो, कारोबार खड़ो कयो आहे। असांजो दोस्तनि खे, भाइरनि खे, जेके बि ॾिसंदड़ आहिनि, अमड़ियूं आहिनि, भेनरूं आहिनि, उन्हनि खे इहो ई चवणु आहे त पंहिंजे पुटनि खे, औलाद खे सुठी तरबियत ॾियो ऐं को कारोबार करण जी उन्हनि खे सलाहियत ॾियो। तव्हां बि उनखे हिमत वधायो, महिनत करायो सुठे तरीक़े सां, ऐं जेतिरो थी सघे पौधा लॻायो, वण लॻायो, छांव थिए त तव्हां ॿियनि जी छांव में वेही करे तव्हांखे अलाह जी नेमत जी मतिलबु फ़ाइदो मिलंदो, अलाह बि राज़ी थींदो। तव्हां इंसान आहे, ज़िंदगी आहे, कंहिं महिल न आहे, हाणे महिल आहे, मिंट खां पोइ हूंदासीं अलाए, न को भरोसो ई न आहे। पर हीअ जेके वण लॻल हूंदा, इहे तव्हांजा क़यामत ताईं सवाबु तव्हांखे पियो मिलंदो हिननि जो। जेके बि रोड रस्तनि ते ईंदा वेंदा उन छांव में वेहंदा। पंहिंजे घरनि में बि लॻायो, ऑफिसनि में लॻायो, हालनि में लॻायो, हर जॻह ते लॻायो। हिन मां ऑक्सीजन फ़ाइदेमंद आहे, तव्हांजी मतिलबु तबियत ख़राबु कोन थींदी। शुक्र आहे अलाह जो, असांखे एतिरा साल थी विया आहिनि, कॾहिं बीमार कोन थिया आहियूं। बाक़ी इंसान आहे थोरो लह विचड़, बुखार वग़ैरह थोरो घणो, उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी अहिड़ी ॻाल्हि आहे कयो, बीमारी न आई आहे, न ईंदी। पौधनि में माशाअल्लाह एतिरो फ़ाइदो आहे सर जी। हा, तमामु वॾी महिरबानी, लख थोरा मुस्तफ़ा। दोस्तो, ही हुयो मुस्तफ़ा जे नर्सरी जे बारे में, ॿूटनि जे बारे में, वणनि जे बारे में असांखे ॼाण ॾिनी। ऐं वाक़ई ॾिसो, अगरि को वॾो वणु आहे ऐं दूंहेदार को धुओं थो अचे, फैक्ट्रियुनि जो थो अचे या गाॾियुनि जो धुओं, त रोडनि ते तव्हां ॾिसंदा हूंदव, जॾहिं उहो धुओं क्रॉस थींदो आहे वण में ऐं उहो क्रॉस थी ॿाहिरि निकिरंदो आहे, त उहो धुओं न रहंदो आहे। उहा फ्रेश ऐं ताज़ी हवा ईंदी आहे, हूंदी आहे, जेकी माना असांखे ईअं टच कंदी आहे ऐं असांखे उहा लॻंदी आहे। वण तमामु फ़ाइदेमंद आहिनि, इन्हनि जो को नुक़सानु न आहे। असांखे पंहिंजे ॿारनि खे तालीम सां गॾु हीअ बि तरबियत ॾियणु तमामु ज़रूरी असां जेको आहे सो हुजे त बाबा वण लॻायो ऐं उन मां ही फ़ाइदा आहिनि। ईअं ई असां पंहिंजे माहौल खे ख़ुशगवार करे सघूं था। ईअं ई असां पंहिंजी बीमारियुनि मां, जेके असांखे मौतमार बीमारियूं थियनि थियूं, उन खां निजात हासिलु करे सघूं था। इजाज़त ॾियो ऐं हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु, नए हाल अहिवाल सां गॾु तव्हां जा